कढी वई आहे। इन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, तहलके ठारू शाह सिटी के तहलके जो दर्जे ॾियण जे लाइ एहतिजाजी रैली कढी वई आहे। अचो त साणंद ॻाल्हि ॿोल करियूं पिया त हिननि जी तहरीक जेकी आहे केसि ताईं हलंदी ऐं तहलको ठारू शाह थी सघे थो या न। जेको सो तहलके ठारू शाह जे लाइ असां मुतालबो कयो आहे। हीअ असांजी जेको आहे सो पहिरीं रैली आहे ऐं जेसि ताईं असांजो तहलको जेको न थींदो तेसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। इहो जेसि ताईं तहलको न ठही सघियो तेसि ताईं असां जारी रखंदासीं। तहलके जी सख़्तु ज़रूरत आहे असांजे इलाइक़े खे। हिननि जे वसीले मुख़्तलिफ़ दोस्तनि जे वसीले तव्हांजे वसीले आवाज़ मथे पहुचाईंदासीं। असां बि कोशिशि कंदासीं, सॼी गॾिजी कोशिशि कंदासीं, इंशाअल्लाह कामयाबी रहंदी। अच्छा साईं, तव्हांजा सोचो पीपल्स पार्टी सां तालुका आहे, पोइ तव्हां हुते ॻाल्हि काई पहुचाई आहे? साईं असां ॻाल्हि पहुचाई आहे ऐं हर फोरम तां पहुचाईंदासीं। ईअं पंहिंजे तरफ़ उते बि पहुचाई आहे ऐं हर दोस्त जेको असांखे सॾींदो असां उन जे थ्रू उते आवाज़ पहुचाईंदासीं। हर दोस्त हर संग सां असां गॾु आहियूं। इहा जेका तहरीक आहे इहा असांजी तालके जे बारे में तहरीक आहे ऐं असांजी जेको ठारू शाह जी इर्द गिर्द जी आवाम आहे, ठारू शाह जी आवाम आहे, उन्हनि जो भरपूर तरीक़े सां डिमांड आहे ठारू शाह खे तालको ठाहियो ॾिनो वञे। छाजे करे थारू शाह हिकिड़ो पुराणो शहर आहे ऐं क़दीमी शहर आहे। तक़रीबन असां ठारू शाह जी शहर जी सिर्फ़ु 3000 आबादी आहे। ठारू शाह तालको ठहंदो ग़रीब आवाम खे फ़ाइदो पवंदो ऐं ग़रीब आवाम खे सहूलियत थींदी। साईं इहा ॻाल्हि असां हर फॉरम ते रखी आहे ऐं अॻिते बि इंशाअल्लाह ताला रखंदासीं। ऐं हिन प्लेटफॉर्म मां असां जेका सो पंहिंजी क़यादत खे अपील था कयूं त ठारू शाह खे तालको ठाहियो वञे। न सिर्फ़ु ही ठारू शाह जो मसइलो आहे पर ओस पास जी जेके यूसीस आहिनि उन्हनि लाइ बि सहूलियत आहे ऐं ग़रीब आवाम जो फ़ाइदो आहे त जेको आहे सो ठारू शाह तालको ठाहिणो खपे। असां पंहिंजे हक़नि लाइ तेसि ताईं जी जदोजहद जारी रखण जी जेसि ताईं असांखे ठारू शाह में तालको थी न मिलंदो ॿी सूरत में असां बुख हड़ताल कंदासीं, रोटा कंदासीं। जेको आहे मशहूरु शहर आहे, माथुर चंदर जो शहर आहे, जंक्शन ठारू शाह में। ठारू शाह जेको ज़िले खे बिजली सप्लाई कंदो। ठारू शाह असांजो पुराणो आहे ऐं बिज़नेस जो शहर आहे, ज़िले लेवल ते मशहूरु आहे। जेको असांखे हक़ जे लाइ असां आवाज़ उथारियूं, असांजो हक़ मिलणु खपे। 80,000 जे लॻभॻि असांजी आबादी आहे। असांखे तालके जो दर्जो ॾिनो ऐं ग़रीब माण्हू जो देरीन हक़ आहे। अॻवान जेके आहिनि उहे गुज़ारिशूं ऐं मुतालबो कंदे चवनि पिया त ठारू शाह हिकु तारीख़ी ऐं जेको आहे क़दीमी शहर आहे, मास्तर चंद्र जे नाले सां सुञातो वेंदड़ शहर आहे। हिनखे तहलके जो दर्जो ॾेई असां मां जेकी बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन इरफान आलमानी सां गॾु DN KTN न्यूज़ ठारू शाह।